नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। मुंबईअ में जुवाननि कया रेलवे जा चक्का जाम। रेलवे में भर्ती करण जा नियम बदलाइण जी घुर करण लाइ मुंबईअ में हज़ारे जुवाननि रेल व्यवहार अटकाए छॾण ते पुलिस पारां लाठीचार्ज कयो वियो हुओ। गुजरात जे फिक्स पगार मुद्दे सुप्रीम में थी सुनावणी। गुजरात में फिक्स पगार वारनि खे पिणु केतिरा हक़ ऐं हिस्सा ॾियण जी घुर लाइ कयल सुप्रीम कोर्ट जी अर्ज़ीअ ते अॼु सुनावणी करण में आई हुई। वडोदरा जी कोर्ट में तोड़फोड़ कंदड़ वकीलनि जे साम्हूं थी फ़ौजदारी। वडोदरा जी नई ठहियल कोर्ट में पहिरें ई ॾींहुं तोड़फोड़ करे नुक़सान कंदड़ वकीलनि जे साम्हूं कोर्ट पारां पुलिस फ़रियाद करण ते मामलो वधीक गरमायो आहे। वडोदरा एक्सप्रेस हाईवे ते ट्रक में लगी भाई। वडोदरा एक्सप्रेस हाईवे ते नडियाद पासे एक ट्रक में अचानक भाई लगण ते माण्हुनि में डुकडोर मची वई हुई ऐं फायर स्टाफ मौके ते पहुची भाई खे काबूअ में कयो हुओ। कांग्रेस अध्यक्ष भरत सिंह जे त्यागपत्र जी ॻाल्हि आहे अफ़वाह। गुजरात कांग्रेस जे अध्यक्ष भरत सिंह सोलंकीअ पंहिंजे उहिदे जो त्याग कयो हुअण जी थी रहियल चर्चाउनि जो ख़ुदि भरत सिंह खंडन करे पाण कांग्रेस जो सैनिक हुअण जो चयो आहे। इराक में 39 भारतीय माण्हुनि जो कयो वियो क़त्लेआम। इराक में गुम थियल 39 भारतीय माण्हुनि जो क़त्लेआम कयो हुअण जो राज्यसभा में विदेश मंत्री सुषमा स्वराज पारां खुलासो कयो वियो हुओ। एक्सह्यूम कराई गई और उस बॉडीज में से 2 निशान ऐसे मिले, एक तो लंबे बाल मिले, एक कड़ा मिला और कुछ आईडी कार्ड्स मिले, कुछ जूते ऐसे मिले जो कि इराकी जूते नहीं थे। सारी बॉडीज एक्सह्यूम कराई गई और वो सारे के सारे मॉर्टल रिमेन्स जो उस माउंट में से निकले वो बगदाद भेजे गए। भरूच पासे कार ते टैंकर किरण सां औरत जी थी मौत। भरूच पासे एक्सप्रेस हाईवे ते टैंकर कार जे मथां किरी पवण ते कार में रहियल हिकु औरत जी मौत थी हुई, जेतोणीकि 2 ॼणनि खे बचाइण में सफलता मिली हुई। बारडोली पासे कार में लगी भाई। सूरत जे बारडोलीअ पासे कार में भाई लगण ते अफरा तफरी मची वई हुई। इन हादसे में कार में रहियल सभिनीनि खे बचाइण में आयो हुओ। राजकोट में बांसी मिठाई जो कयो वियो नाश। राजकोट में फूड ऑफिसरनि जी टीम मिठाई ऐं खीर जी दुकान ते जांच करे आशिरे 500 किलो मिठाई ऐं खीर जो नाश कयो हुओ।
पास जे कन्वीनर हार्दिक पटेल क्रिकेट जी वरती मज़ा। पास जे कन्वीनर हार्दिक पटेल हिम्मतनगर जे एक गोठ में क्रिकेट रांदि करण पहुतो हुओ, जिते हुन बैटिंग कई हुई ऐं हुन मीडिया सां पिणु चर्चा कई हुई। गांधीधाम में चेटीचंड जी रैलीअ कयो वर्ल्ड रिकॉर्ड। गांधीधाम में सिंधी समाज पारां चेटीचंड जी निकतल बाइक रैलीअ वर्ल्ड रिकॉर्ड कयो हुओ। इन रैलीअ में 5000 खां वधीक बाइक शामिल थियूं हुयूं। राजकोट में भगत कंवरराम जी मूर्तिअ जी थी प्रतिष्ठा। राजकोट जे झूलेलाल मंदिर में अमर शहीद भगत कंवरराम जी मूर्तिअ जो हुन जे पोटे जे हथां अनावरण कयो वियो हुओ, जंहिंमें हज़ारे सिंधी गॾु थिया हुआ। हरि ओम श्री गजानन गणपति देवता प्रथम ध्यानं समर्पयामि। ध्यानं दयावनं समर्पयामि। आवनं दयासनं समर्पयामि। आसनं दर्घ्यं समर्पयामि। उद्राभूषणं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। नमो नमः। बोलो गजानन गणपति महाराज की जय। आई के चमची भरे भरे पीनी चढ़ाओ, वो चमची चढ़ाओ। हरे ओम हवाया प्रदेश। सिंधु यंग ब्रिगेडियर पारां ॾिनी वई स्वच्छता किट। अहमदाबाद जे सिंधु यंग ब्रिगेडियर पारां चेटीचंड जे मौके ते रस्ते ते वेंदड़नि खे सफ़ाईअ जे लाइ कार्बिन्स ॾेई शहर खे साफ़ सुथरो रखण जी अपील कई हुई। अहमदाबाद में वॉकर्स क्लब मल्हायो चेटीचंड। अहमदाबाद जे परिमल गार्डन में वॉकर्स क्लब पारां सिंधी भजन ॻाइण खां पोइ दाल पकवान ऐं सीरो विराए करे चेटीचंड मल्हायो हुओ, जंहिंमें 500 जेतिरा नॉन सिंधी पिणु जुड़िया हुआ।
नवरात्रीअ में अंबाजी मंदिर जी वधी आहे सूंह। गुजरात जे प्रसिद्ध अंबाजी मंदिर खे नवरात्रीअ जे करे रंग बिरंगी लाइट सां राजमहल वांगुरु सिंगारियो वियो आहे। गांधीधाम में सिंधियत जी मची जबरदस्त मौज। गांधीधाम में चेटीचंड जे मौके ते वी सिंधी संस्था पारां हर साल वांगुरु जतिन उदासी ऐं हुन जी टीम जो सिंधियत जी मौज प्रोग्राम रखियो वियो हुओ। बाणी बोली मिठड़ी बाणी बोली सिंधी बाणी बोली मिठड़ी बाणी बोली देखे माकिया विसारा जिंद जान ते तवारा जय बाणी बोली मिठड़ी बाणी बोली जिंद जान ते तबारा पीगे में मौलोली सिंधी बाणी बाणी बोली प्रेम भाव एक सारे दा जग में मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में प्रेम भावे के सारंदा जग में मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में सबनी सा प्रेम वधाईंदा कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा सभनी सा प्रेम वधाईंदा कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी
जमालो सिंधी ॿोली असांजी मस्त आ हो जमालो जो मुर्शिद झूलेलाल आ हो जमालो असांजा सिंधी माण्हू सुहिणा हो जमालो जेको सेवक आ समाज जो हो जमालो कुर्बा थींदा सिंधी क़ौम ते हो जमालो जानी जमालो हो जमालो जानी जमालो मुंहिंजो जमालो जतन सां हो जमालो मुंहिंजो घुमी आयो ख़ैर सां हो जमालो 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 हो जेको खटी आयो खैर सां हो जमालो। व्यारा में चेटीचंड जी कढी वई बहिराणा यात्रा। सूरत जे व्यारा में सिंधी समाज पारां ज़बरदस्त बहिराणा यात्रा कढी करे चेटीचंड धामधूम सां मल्हायो वियो हुओ। ये मुझे जिंद मत गोरिया पंजे जिंद पंजे अपने वतन का दाहोद में चेटीचंड ते मची डीजे जी धूम। दाहोद में सिंधी समाज पारां चेटीचंड ते बहिराणा शोभा यात्रा खां पोइ डीजे पार्टी रखी वई हुई, जंहिंमें हज़ारे सिंधी उत्साह सां नाच गान कयो हुओ। देगाम पासे एक्सीडेंट में चैन जी थी मौत। कच्छ जे पाटीदार परिवार जी कार के देगाम पासे एक्सीडेंट थियण ते परिवार जे चैन जड़न जी मौके ते ही मौत थियण ते गमगमी छाइजी वई हुई।
नीति आयोग जे वाइस चेयरमैन जी सीएम सां गॾु थी मीटिंग। देश जे नीति आयोग जे वाइस चेयरमैन राजकुमार गांधीनगर में मुख्यमंत्री रूपाणीअ सां मीटिंग करे राज्य जे मसइलनि जी चर्चा कई हुई। भुज जे मंदर मुद्दे ॻोठ में हली रहियो आहे झगड़ो। भुज पासे जे मेघपर में आयल मंदर जे मुद्दे गोस्वामी ऐं पटेल समाज जे विच में हली रहियल झगड़ो पुलिस ताईं पहुचण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। भुज जी आर्मी रैलीअ में पूर्व सैनिक जो थियो अपमान। भुज में हर साल निकिरंदड़ आर्मी रैलीअ में पूर्व सैनिक खे आमंत्रण न ॾियण ते नाराज़ पूर्व सैनिक मंडल पारां गुस्सो जतायो वियो हुओ। कच्छ में ईवीएम रखण लाइ ठहंदो गुदाम। कच्छ जे भुज में ईवीएम संभाले रखण लाइ टिन सिटीअ में गुदाम ठाहिण लाइ सरकार पारां 50 लखनि जी ज़ाहिरात कई वई आहे। कच्छ में स्टैम्प ड्यूटीअ जी आवक में थियो घटाड़ो। कच्छ में वूल करण में ईंदड़ स्टैम्प ड्यूटी हिन साल 28 करोड़ थियण ते स्टैम्प ड्यूटीअ जी आवक में घणो ई घटाड़ो थियो हुअण जो मञण में अची रहियो आहे। भुज में सिंधी समाज मचाई चेटीचंड जी धूम। भुज में सिंधी पंचायत पारां चेटीचंड जे मौके ते बहिराणा पूजन ऐं भंडारो रखियो वियो हुओ। इन मौके ते सिंधी समाज नाच गान करे जोत जो हमीरसर तलाव में परवान कयो हुओ। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेवनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।